ईरगोट लॻ बेदर्दीअ सां क़त्ल कयल मोनिका लाड़क सां वहशत में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ समाजी तंज़ीम एसोसिएशन फॉर बेटर कम्युनिटी डेवलपमेंट जे सॾ ते सिविल सोसाइटी पारां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि सुहिणी पारस, फिरदौस सांगी, ज़ेबुन सामल्ला, नज़ीर कुरैशी, नेमत खोड़ो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हिन महिल ताईं पीरगोठ लॻ न्याणे सां थियल ज़्यादती करे क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी निशानदही न थी सघी आहे। मुलवस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। हर ॿिए ॾींहुं असांजे अॻियां कंहिं न कंहिं ॿारड़ीअ जो या ॿारड़े जो लाश अचे थो। माउनि खे ख़बर हूंदी आहे औलाद जो विछोड़ो छा थींदो आहे। हुकुमराननि खे जो ई नथी चुरे। इंसाफ़ वठी रहंदासीं। मोनिका लाड़क जे खून सां, न रुगी मोनिका पर जेतिरियूं बि नियाणियूं असांजूं क़त्ल थियूं आहिनि बेरहमी सां, असां उन्हनि सभिनी खां हिसाब वठंदासीं। तोड़े केतिरा बास हथ छो न हुजनि। 8 तारीख़ ते मोनिका लाड़क खे ज़्यादती करे बेदर्दी सां उनखे क़त्ल कयो वियो आहे। असांजो इहो ई आहे, अपील था कयूं असां पंहिंजी गवर्नमेंट खे त ही आख़िर चुप छो आहे, उन्हनि खे लॻी वई आहे। खैरपुर जी हिकिड़ी मासूम नियाणी मोनिका जंहिंसां रेप करे, तशद्दुद करे उनखे क़त्ल कयो वियो आहे ऐं असांजी गवर्नमेंट सिंध खां ऐं पूरे पाकिस्तान जी आवाम खां, मीडिया खां असांखे अपील था करियूं त हिन क़िस्म जा जेके वाक़ियात थियनि था, औरतुनि सां थियनि था, नियाणियुनि सां थियनि था, इन क़िस्म जे वाक़ियातनि जो नोटिस वरितो वञे। हिकिड़ी मोनिका लाड़क कोन्हे, हिते त सिंध में रोज़ इहे इशू थियनि था। कॾहिं मोनिका जे रूप में अॼु 2-3 अख़बार में इशू आया आहिनि, को किथे छा भला सिंध जी नियाणी रुगो उन्हनि ज़ालिमनि खे टारगेट थी मिली आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk